श्रीमद् भगवत गीता अध्याय 14 गुण त्रिया विभाग योग। श्री कृष्ण भगवान चवण लगो तो हे अर्जुन, मां तोखे परम ज्ञान जो सभिनी ज्ञान का उत्तम है सो ॿुधायां थो। जंहिं ज्ञान जो ॼाणण करे मुंहिंजा भगत ऋषिवर मुनीश्वर सत्साधक मुंहिंजे परमानंद अपनासे पद के पाइन था। ऐं जिन मुंहिंजे हिन ज्ञान जो आसरो वरितो आहे ऐं जिन ॿुधो आहे त श्री कृष्ण भगवान अहिड़ो आहे जिन अहिड़ो भजन करे मुंहिंजो आसरो वरितो आहे ऐं मुंहिंजे शरण में आया आहिनि, उहे मुंहिंजड़ा थियनि था ऐं उहे मुंहिंजा भगत संसार जे परले सां परले नथा थियनि ऐं संसार जे उत्पत्ति सां उत्पन्न नथा थियनि। जीअं मां आहियां तीअं मुंहिंजा भगत बि आहिनि। हे अर्जुन, उहा मुंहिंजे भगतनि जी महिमा ऐं फल आहे। हे अर्जुन, हाणे उहो ज्ञान बि ॿुध। मुंहिंजो नालो पार ब्रह्म आहे, उन जो अर्थ ॿुध। जॾहिं संसार जी परले थींदी आहे तॾहिं संसार खे पंहिंजे पेट में रखंदो आहियां ऐं जॾहिं संसार उत्पत्ति थींदो आहे उनखे पंहिंजे पेट मां ॿाहिरि कढंदो आहियां ऐं उन करे ई मुंहिंजो नालो महाब्रह्म आहे। ऐं महा चइजे वॾे खे। ऐं हे अर्जुन, ॿिरज जे ॾियण वारो पिता बि मां आहियां। राजेश तामस ऐं सात्विक टे गुण मुंहिंजे माया मां पैदा थिया आहिनि। जो अविनाशी जीव देह में आहे उहो माया ऐं टिनि गुणनि सां ॿधो पियो आहे। उन जो विस्तार ॿुध। अवल सतो गुण ॿुध। ही निष्पाप सतो गुण निर्मल हुअण सबबि प्रकाशित ऐं नास्ती ऐं शांति वारो आहे। ही देही खे सुख ऐं ज्ञान जो सबंध थो करे। ऐं हाणे रजोगुण ॿुध। ही कौंतिया रजोगुण कामना रूप हुअण करे तृष्णा ऐं संग जो मूल आहे। उहो देही खे कर्म जे जार में फासाए थो। हाणे तमोगुण ॿुध। तमोगुण जेको आहे तंहिंखे तूं असल ज्ञान अज्ञान समझ। परमेश्वर जे विसरण, आलस थियण, निंड घणी अचण, मोह में फासण, उन रीति जीव तमे गुण में ॿधल आहे। कॾहिं सतो, कॾहिं तमो, कॾहिं रजो। उहे गुण वधनि था, कॾहिं घटिजनि था। जॾहिं सभिनी जे देह द्वारनि में प्रकाश आहे, अखियुनि में नासका में, ऐं जॾहिं प्राण चङी रीति हलनि, कननि में सबत चङी रीति पहुचे, देह बीमार न हुजे, हेठियां ॿई द्वार बि साफ़ हुजनि ऐं मन में परमेश्वर जी यादगिरी हुजे, जॾहिं अहिड़ा लक्षण हुजनि तॾहिं ॼाणिजे त मूं में सतो गुण आहे। ऐं जॾहिं रजो गुण ईंदो आहे तॾहिं माया जो लोभ पैदा थींदो आहे। लालच करे वञे माया जो कमु कंदो आहे। कॾहिं बि कामनाउनि खां सवाइ वांदो न वेहंदो आहे, तॾहिं ॼाणे त मूं में रजो गुण आहे। ऐं जॾहिं तमो गुण ईंदो आहे, वधंदो आहे, तॾहिं सभिनी द्वारनि में प्रकाश घटि थींदी आहे। परमेश्वर जो विसरण, स्त्री ऐं पुटनि में मोह वधंदो आहे, तॾहिं ॼाणे त मूं में तमो गुण पैदा थियो आहे। हे अर्जुन, हाणे ॿियो ॿुध। सते गुण में देह त्यागी त देवताउनि जे लोक में देह वञी प्राप्त थींदो। रजे गुण में देह त्यागी त मनुष्य देह पाए। जे तमे गुण में देह त्यागी त पशु जी जूण पाए। हे अर्जुन, हाणे उन जो फल ॿुध। सफ़ाई रजे गुण जो फल आहे, ॾुख तमे गुण जो फल आहे, ज्ञान सते गुण जो फल आहे। ऐं सते गुण मां ज्ञान पैदा थिए थो, रजे गुण मां डपु पैदा थिए थो ऐं तमे गुण मां वेसर, मोह ऐं अज्ञान पैदा थिए थो। हे अर्जुन, मुंहिंजे पद में तॾहिं वेंदो जॾहिं मूंखे सुञाणींदो मुंहिंजो सुञाणो छा आहे सो ॿुध। मां उन टिनी गुणनि जे खेल खे ॾिसण वारो साखी आहियां। उन टिनी गुणनि खां न्यारो आहियां। अहिड़ी रीति जो मूंखे सुञाणे थो ऐं उहो मुंहिंजे अपनासी पद खे प्राप्त थींदो। वरी मां कहिड़ो आहियां? उन्हनि टिनी गुणनि खे पैदा कंदड़ आहियां। जीव ऐं देह खे उत्पत्ति करियां थो ऐं उन सभिनी खां वरी न्यारो ऐं परे बि आहियां। अहिड़ी रीति जो मूंखे सुञाणे सो जनम मरण खां छुटंदो। अहिड़े ब्रह्म ज्ञान रूप अमृत पीअण करे संसार जे दुखनि खां छुटंदो। अर्जुन श्री कृष्ण भगवान खे चवणु लॻो त हे प्रभु, उन्हनि टिनी गुणनि खां कीअं लंघी पार पइबो? उन जा कहिड़ा लक्षण थींदा आहिनि? उन्हनि जी हालति कहिड़ी थींदी आहे ऐं उन गुणनि खां कीअं लंघी पार पवे? श्री कृष्ण भगवान चवणु लॻो त हे कैंती नंदन, ही जो उन्हनि गुणनि साण बि आहे ऐं न्यारो बि आहे, तंहिंजा लक्षण ॿुध। कल्पना न करे त हे गुण बुरो आहे ऐं उनजे मिटाइण जो यत्न बि न करे। अहिड़नि गुणनि खां उदास रही चवे त मुंहिंजो इन सां को वास्तो कहिड़ो वास्तो आहे? जीअं परमेश्वर जी माया गुणनि खे पैदा कयो आहे तीअं उहो देह में स्वाभाविक पिया वर्तजनि ऐं मां उन्हनि खां न्यारो आहियां ऐं उत्तम स्वरूप आहियां। अहिड़ी रीति गुणनि खे हलाए चलाए थो। दुख सुख गिला ऐं नेकी हिकु समा करे ॼाणे। सोन ऐं मिटी हिकु करे ॼाणे। आदर निरादर दुश्मन सॼण हिकु समा करे ॼाणे। कंहिं कम जो अदम न करे। हे अर्जुन, तूं टिनी गुणनि खां परे रहण जो प्रशन कयो आहे। उन गुणानेत जा उहे लक्षण आहिनि। जहिड़ी रीति उन्हनि टिनी गुणनि खां परे थिए थो सो ॿुध।
हे अर्जुन मुँह मंझ प्रीत रखी मुँह में मन लगाए ॿियो छा चवे। हे प्रभु मां तुंहिंजो दास आहियां तव्हां सभिनी जा स्वामी आहियो। मां अधीन आहियां तव्हां अनाथ आहियो। मां तुंहिंजे हिकिड़े गुण खे बि नथो ॼाणा। तव्हां खां सवाइ जेको ईश्वर कोन्हे को ईश्वर कोन्हे। मां हिननि कर्मनि में काबू पियो आहियां ऐं तूं हुननि जो नाश करण वारो आहीं। मां तुंहिंजी शरण में आयो आहियां। शरण पइजी लजा रख तूं सभ जो आसरो आहीं। हे अर्जुन जेको अहिड़ी रीति मुंहिंजो दास थी मुंहिंजी शरण में अची थो सो ई उन टिनी गुणनि खां लंघी पार पवे थो ऐं ब्रह्म रूप बणजण जी योग्य थिए थो। ब्रह्म जी स्थिति सां आऊं आहियां। अखट अमृत जी स्थिति सां आऊं आहियां। सनातन धर्म जी आत्म सुख जी स्थिति आसरो पिणु आऊं आहियां। असांखे सतो गुण वधाइणु खपे बाक़ी रजे गुण ऐं तमे गुण खे दबाइणु घुरिजे। तात पर्च सुख जी स्थिति आसरो पिणु आऊं ई आहियां। यही श्रीमंद भगवत गीता अपसंद ब्रह्म विद्या योग शास्त्रनि जो श्री कृष्ण अर्जुन संवाद वारो 3 गुणनि जो विभाग योग वारो 14 अध्याय समाप्त थियो। तात पर्च अध्याय जो मक़सदु असांखे सतो गुण वधाइणु खपे बाक़ी रजे गुण ऐं तमे गुण खे दबाइणु घुरिजे। रजो गुण मोह जो जार आहे तमो गुण अज्ञान जो जार आहे ऐं उन्हनि ॿिन्ही खां पासो करण लाइ सतो गुण धारणु घुरिजे। उनमें ई शांति मिले थी। 14 अध्याय जो मातम श्री नारायण चवणु लॻो त हे लक्ष्मी उत्तर देश में कश्मीर जो राजा सूर्य ब्रह्मा हो। उन जी संगलीप जे राजा सां प्रीत हुई। हिकिड़े ॾींहुं संगलीप जे राजा क़ीमती घोड़ा हिन राजा खे सुखड़ी करे मोकिलिया। तॾहिं राजा उन जे बदिले में सोन जी रंजीरनि सां ॿधी शिकारी कुता ऐं संगलीप जे राजा ॾे मोकिलिया। राजा कुता ॾिसी ॾाढो प्रसन्न थियो ऐं हिकु ॾींहुं ॿई राजा शिकार करण लाइ विया। पाण में ठारा कयूं त जंहिंजो कुतो शिकार करे सो उहो शिकार खणे अचे। ॿिन्ही पंहिंजा कुता छॾिया। उच जंग मां हिकिड़ो सहो निकितो ऐं कुता उन जे पुठियां लॻा। जॾहिं सहो परे निकिरी वियो तॾहिं संगदलीप जे राजा जो कुतो सहो पकड़ण लाइ दौड़ियो। कुते जो चक सहे खे लॻो ऐं सहो दाऊं कंदड़ उथी भॻो ऐं भॼंदे भॼंदे जंग में हिकु पाणी जो तलाउ भरियलु हो भरिसां उनमें किरियो ऐं भरिसां हिकु साधू जी कटिया हुई। उन तलाउ में सहो वञी किरियो। कुतो बि उनजे मथां वञी किरियो। एतिरे में राजा घोड़ा डोड़ा अची पहुतो। ॾिसे त ॿई मुआ पिया आहिनि। देवताउनि जी देह पाए वैकुंठ ॾे था वञनि ऐं उहे राजा खे चवणु लॻा त हे राजा तूं धन्य आहीं। तुंहिंजे प्रताप करे असांजी देव देह खे पातो आहे। राजा पुछणु लॻो उहो कीअं। उन्हनि ॿिन्ही चयो त असांखे उहा ख़बर नथी पवे त हिन पाणी छुअण करे असां कीअं ही देह पाती आहे। पोइ राजा चयो त मुंहिंजा वॾा बाग आहिनि जो अव्हांजो आधार थियो त हू ॿई वैकुंठ रवाना थी विया। ऐं पोइ राजा किटिया में साधू वटि वियो ऐं प्रणाम करे पुछणु लॻो त हे महाराज सह ऐं कुते जो कीअं आधार थियो। साधू चयो हे राजा इहो तलाउ जो पाणी आहे। उनमें मुंहिंजो गुरु सनानु करे गीता जो 14 अध्याय जो पाठ कंदो हो ऐं मां बि सनानु करे गीता जो पाठ कंदो आहियां। उन ई करे हिन तलाउ जे पाणी खे वर मिलियलु आहे। पोइ राजा चवणु लॻो त संत धन्य आहे जिन जे प्रताप करे अहिड़ियूं जूणियुनि जो आधार थियो। ऐं महाराज मूंखे हुन जे अॻे जनम जी किताब ॿुधायो त हीउ केरु हुआ। साधू चयो त सहो ऐं कुतो अॻे जनम में ब्राह्मण हुआ। सहो पंहिंजे धर्म खां भ्रष्ट थी पियो ऐं कुतो पंहिंजी स्त्री खे ॾाढो हलाक कयो हो जंहिं करे स्त्री देह ॾेई मारे छॾियो हो। हे राजा ॿई मरी धर्मराय वटि विया ऐं धर्मराय हुकुम ॾिनो त हिक खे सह जो जनम ॾियो ऐं ॿिए खे कुते जो। तॾहिं राजा नमस्कार करे पंहिंजे घर आयो ऐं पंडित खां ॾियारे गीता जे 14 अध्याय जो पाठ ॿुधणु लॻो ऐं राजा जो बि आधार थियो ऐं देव चया अॻे वैकुंठ ॾे रवानो थियो। 14 अध्याय जो महात्म समाप्त थियो। हरिओम शांति। हरिओम।